जी स्कूल में एकता के हवाले से तकरीब मुनक़िद कई वई, जंहिं दौरान शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म वरझाईंदे टेबलोज़ पेश कया। वधीक तफ़सील ॾिसूं था मुनीर डेहो जी हिन रिपोर्ट में। दिसंबर सिंध रहे आबाद जनवान हेठ पनुआ सिटी स्कूल कॉलेज में एकता जी तकरीब मुनक़िद कई वही है, जिते शागिर्दियाणियों पारा मुख्तलिफ टेबलोज पेश कंदियूं। हमेशा काविश एंड केटीएन जे सॾ ते हमेशा अॻिते रहिया आहियूं ऐं हाणे जेको काविश ऐं केटीएन वारनि जे सॾ हेठि सिंध रहे आबाद। हिक पासे हुजे जिंद ॿिए पासे मुंहिंजी सिंध, मां मुस्कुराए चवंदसि सिंध मूंखे मंज़ूर आहे। शहीद होश मोहम्मद शीद जो नारो जनम मरवेसू पर सिंध न दे। खुशी से मल्हाईंदा आहियूं इन ॾींहं ते। असां हे ॾिहाड़ो साल में हिकु चकर थींदो आहे न, असां हिन लाइ ॾाढो इंतज़ारु कंदा आहियूं ऐं हिकु इहो आयो असां ॾाढो मज़ो कयो आहे हिन ते। जी सिंध हिन साल एकता ॾिहाड़ो 2 दिसंबर ते मल्हाइण जो ऐलान कयो आहे। हर साल वांगुरु हिन भेरे बि ईद जहिड़े हिन ॾिहाड़े खे मल्हाइण लाइ सिंधी माण्हू सिंध जे शहर ॻोठ बस्ती ऐं वाहण में एकता ॾिहाड़े खे गरम जोशीअ सां मल्हाए रहिया आहिनि। असीं सिटी स्कूल एंड कॉलेज इंतज़ामिया पंहिंजनि समूरनि ॿारनि न्याणियुनि खे वठी करे इंशाअल्लाह एकता जे ॾिहाड़े ते नवां प्रोग्राम्स मुनक़िद कंदासीं। असां ॾाढो सुठे नमूने एकता मल्हाईंदा ऐं जेकॾहिं असां ॾाढा थोरा हितां केटीएन ऐं कावशान जा जिन असांखे हमेशा पंहिंजी सकाफ़त उजागर करणु सेखारियो आहे। असीं इंतहा पसंद न पर इंसानियत पसंद ज़रूर आहे। असीं सिंध पसंद आहे। जी काविश ऐं केटीएन जे ॾिनल सॾ 2 दिसंबर एकता सिंध रहे आबाद जे उनवान हेठ सिटी कॉलेज में जेका हीअ तकरीब मुनक़िद थी, जिते शागिर्दियाणियुनि पहिरां ज़बरदस्त 2 दिसंबर एकता जे ॾिहाड़े खे भेटा पेश कई वई ऐं टेबलोज़ पेश कया, तकरीर मुक़ाबला थिया। कैमरामैन कामरान रेव सां गॾु मुनीर रेव, केटीएन न्यूज़ पनुआ। नाज़रीन जाम साहब में